प्राइमरी स्कूल फतेहपुर की इमारत ज़ुबू बढ़ी वञण सबब शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं खुलियल आसमान हेठि वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट कर रहियो आहे इसरार चांडियो। नाज़रीन, सुल्तानकोट भरिसां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल फतेहपुर में हिन वक़्त असां मौजूदु आहियूं। हिते उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन स्कूल में बुनियादी कहिड़नि बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे। असांजो स्कूल पुराणो आहे, क़दीमी आहे। उन खां पोइ पहिरियां स्कूल जी बिल्डिंग जेका ठही वई आहे, उन खां पोइ काई बि हिन बिल्डिंग खे रिपेयरिंग वग़ैरह जी का अहिड़ी ख़ासि सहूलियत कोन मिली आहे। असां वटि तक़रीबन 260 ॿार आहिनि ऐं 4 उस्ताद बि आहिनि। असांखे ॿारनि खे माना ॿिनि क्लास 2 रूम्स आहिनि जंहिंमें ॿार वेही कोन था सघनि। गर्मी सर्दी में असांजा ॿार पधर ते ओपन माना वेठा आहिनि। असीं पंहिंजे तरफ़ों जेको थोरो घणो शटर या वण जे हेठो वेही करे ॿारनि खे तालीम ॾियराई थी वञे। असां बराए महिरबानी गुज़ारिश आहे सिंध गवर्नमेंट खे अर्ज़ु इहो ई आहे त असांखे बिल्डिंग बि ॾिनी वञे ऐं उस्ताद बि असांजा वधाया वञनि, जीअं असांजे मुस्तक़बिल बुनियादु आहे ॿारनि जी तालीम खे पूरो मुकमिल कयो वञे। इहा गुज़ारिश असां कयूं पिया साईं जन खे त असांजी महिरबानी करे इहे सहूलियतुनि खां असांजा ॿार महरूम आहिनि। असांजो मुस्तक़बिल आहे, बराए महिरबानी सिंध गवर्नमेंट वज़ीर आला सिंध सेक्रेटरीट खे असांजो अर्ज़ु आहे त असांखे बिल्डिंग ऐं असांखे फर्नीचर वग़ैरह जी बि ख़ासि ज़रूरत आहे, कोई बि कोन्हे। बराए महिरबानी असांजी बिल्डिंग किरे थी। 2-3 दफ़ा बरसातियुनि में मींहंनि में चापुड़ किरिया, जंहिंजे करे अर्ज़ु असांजो इहो ई अथनि त महिरबानी असांजी बराए महिरबानी बिल्डिंग जा 5 कमरा 260 ॿार घटि में घटि, जेको अञा असांजी इनरोलमेंट वधे थी, जेका असां ॿारनि खे नथा छॾियूं पाण वटि, बाबा असां वटि वेहण जी जॻह कोन्हे। अर्ज़ु आहे ऐं असांजी बिल्डिंग जेका 1976 में ठही आहे, 29/11/1976 में, उन खां बाद में कोई बि कमु न थियो आहे। एस जो गुरमुख हर साल ईंदो आहे, जेको अचे विज़िट करे वेंदो आहे त बाबा तव्हांजी नई बिल्डिंग ईंदी, तव्हांखे 4-5 कमरा मिलंदा ऐं मिठे पाणी जी बि असांखे वधि में सख़्तु ज़रूरत आहे। गवर्नमेंट जॾहिं तालीम जे लाइ पैसा रखे थी, बजट रखे थी, त पोइ छो न त स्कूलनि ते ख़र्चु कयो। उन खां बाद में का बि ॻाल्हि कोन्हे त एस डी ओ खां मां पुछियो तव्हांजो कमु प्रोसेस में आहे, उहो प्रोसेस वारो त अञा ज़ाहिर कोन थियो आहे। बराए महिरबानी वज़ीर आला सिंध तालीम जे वज़ीर खे असां अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांजी बिल्डिंग ॾिनी वञे। हाणे महिरबानी करे सिंध हुकूमत खे असांजो अर्ज़ु आहे त हिन लाइ सहूलियत जे शायदि नियाणियुनि लाइ जुदा कमरा हुजनि ऐं छोकिरनि लाइ जुदा कमरा हुजनि। उन खां सवाइ पाणी त कौड़ो आहे, पाणी जी सहूलियत सां तव्हां थोरो शिकायत मिठे पाणी। ॿार सीउ आहे, ऊन्हारो आहे, सभु इहे उस में हिते ई कुझु बीमार थी रहिया आहिनि ऐं काफ़ी तकलीफ़ बि थी रही आहे। ऐं उन खां इहो बि अर्ज़ु आहे त बिल्डिंग जी सिचुएशन तव्हां ॾिसी रहिया आहियो त छा हाल आहे, किरण ते आहे। ऐं उन खां अलावा नलकनि जी खोट आहे, तमामु घणो सुरियाल असां सिचुएशन खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। तंहिंखां अलावा इहो हुकूमत खे अर्ज़ु आहे त असांखे बिल्डिंग स्पेशली फर्नीचर ऐं नियाणियुनि जे लाइ बुक्स वग़ैरह यूनिफॉर्म वग़ैरह जी सहूलियत बि ॾिनी वञे। हाणे पढ़ण जी कयूं तयारी, देश जी थींदी नामा जारी, लफ़्ज़ पढ़ूं था सवला सवला, गीत सिखूं था मिठड़ा मिठड़ा, रांदियूं कयूं था इल्मु पढ़ायो सम्झ वधायूं, सोना मिठड़ा नंढड़ा ॿार आस वतन जी ऐं वधायूं। मिलनि खां मथां मदीने जा साईं असां ते इनायत करी तूं सदाई, ज़माने में जन जो न को वायरो आहे, वसीलो तुनी जो फ़क़ति तूं आई, अंदर में यास सांडियूं अथव त हयाती मरोज़ो पिरी तूं पसाई। स्कूल खपे असां वेठा आहियूं हेठि, असां मिटी ते वेठा आहियूं, असांजा कपिड़ा खड़ा, असां पढ़ण असां वॾे ॾुखियो आहे। हाणे कयूं था पढ़ण जी तयारी ते असां शिंजू लामा चारी लफ़्ज़ पढ़ूं था सवला गीत सिखूं था मिठड़ा रांदि कंदे इल्मु पढ़ायूं। सिंध गवर्नमेंट खे अर्ज़ु आहे त फर्नीचर जो ऐं बिल्डिंग असांखे फर्नीचर मिले, असांखे बिल्डिंग मिलनि, असांखे बेंचा मिलनि, असां हेठि उस में असांखे नओं स्कूल ठही मिले बिल्डिंग। मिलनि खां मथां मदीने साईं असां ते इनायत करी तूं सदाई, ज़माने में जिन जो न को वायरो आहे, वसीलो तुंहिंजो फ़क़ति तूं आई। बॉयज़ प्राइमरी स्कूल फतेहपुर में मौजूदु उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिन स्कूल में 260 ते शागिर्दनि जो तइदादु आहे, जंहिंमें स्कूल में 4 उस्ताद मौजूदु आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि जो वधीक चवणु हो त हिन स्कूल में असांखे 4 दीवारी ऐं 2 कमरा आहिनि, उन्हनि खे 4 कराए ॾिनो वञे। ऐं हिते पाणी जी बि खोट आहे, हिते खारो पाणी आहे जर जो, जंहिंमें ॿारड़ा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकुड़जी रहिया आहिनि। ऐं असां वटि फर्नीचर जी बि खोट आहे, असांखे फर्नीचर बि ॾिनो वञे। इसरार अली चांडियो, KTN न्यूज़। नाज़रीन, सिंध राउंडअप में फ़िलहाल एतिरो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट KTN News.tv। ॾिसंदा रहो KTN न्यूज़।